टेक्निकल एजुकेशन एंड रिसर्च यूट्यूब चैनल में भली कर। अज असां क्लास 13 जो सबक 9 पढ़ंदासूं। बाग जो सैर। आऊं ॻोठ में रहंदी आहियां। ॻोठ जे भरिसां हिकु बाग आहे। आचर जे ॾींहुं आऊं ऐं अदा सलीम बाबा ऐं अम्मा सां गॾिजी बाग घुमण वियासीं। बाग में हर तरफ़ सावक हुई। ॻाढ़ा पीला ऐं नीरा गुल टिड़ियल हुआ। बाग में अंबनि, ज़ैतूननि ऐं जामुन जा वण हुआ। वणनि ते पखी मिठियूं मिठियूं ॿोलियूं ॿोली रहिया हुआ। बाग में थधी हवा लॻी रही हुई। कुझु देर असीं वण जी छांव में वेही रहियासीं। उन खां पोइ चौडोलीन में चढ़े ख़ूब मज़ो माणियोसीं। बाग जे भरिसां पाणीअ जो हिकु तलाउ हो। उन में पखी तरी रहिया हुआ। असांखे बाग घुमण में ॾाढो मज़ो आयो ऐं घुमी फिरी मंझंदि जो घर मोटी आयासीं। चैनल खे सब्सक्राइब कंदा जीअं तव्हांखे वीडियोज़ जी अपडेट ॼाण मिलंदी रहंदी।